डेरकी में उधर ते ॾिनल पैसा घुरण तां दादू लगाए रोड वासी ते कारें जो इल्ज़ाम, मुतासिर जो घर भातियुनि समेत एहतजाज। डेरकी में दादू लगाए रोड जे रवासी सईद हिम्मत अली शाह पंहिंजी घरवारी मुस्मात सईद साबरा बीबी, ॿिनि न्याणियुनि सईद हिरा शाह, अज़रा शाह ऐं मासूम पुट समेत डेरकी प्रेस क्लब पहुची कावश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम सां ॻाल्हाईंदे चयो त 5 महीना अॻु मुंहिंजी घरवारी घर में रखियल 5,30,000 रुपया रोक पंहिंजे भाइरनि सईद फरमान शाह ऐं इरफान शाह खे ॾिना हुआ, जेकी घुरण तां हुननि मूं मथां साली सां कारें जो इल्ज़ाम मणे छॾियो आहे। हिन चयो त कारें जे इल्ज़ाम जो बिरादरी जे बासर रोशन शाह जी सरपंची हेठि जरगो करे उधर ते ॾिनल 5 लखनि समेत वधीक 5 लख रुपया मथस ॾंड मड़ियो वियो आहे, जेको न ॾियण जी सूरत में ॼाणायल 2 नौजवान न्याणियूं संग चटी में ॾियण जो फ़ैसिलो ॿुधायो वियो आहे। हिन ॿुधायो त भोतारनि पारां कयल अहिड़े फ़ैसिले बाद दादलो थाणे जी पुलिस वांगार बणिजी मुंहिंजे घर ते चढ़ाई करे खेसि गिरफ़्तार करे 4 ॾींहंनि ताईं निजी टार्चर सेल में अखियुनि ते पटियूं ॿधी मथस तशदुद कंदा रहिया। हिन जो चवणो त मां हिन सिलसिले में DIG सखर वटि ताईं वयुसि, पर उन बि संदसि मदद न कई। हिन सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस समेत ॿियनि अफ़सरनि खे अपील कई त मामले जो नोटिस वठी जांच कराए साणुसि इंसाफ़ कयो वञे। लाला कादिर भुट्टो, कावश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, डेहरकी।